घोटकी ज़िले जे तक NA 205 ते थींदड़ ज़िमनी चूंड जे हवाले सां इलेक्शन कमीशन पारां तयारियूं मुकमल करे पोलिंग जो सामान चूंड अमले हवाले करे अमले खे रवानो करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी खां पंहिंजे रिपोर्टर अलाहवर आयो बुज़दार खां। जी अलाहवर आयो बुज़दार, घोटकी जे तक NA 205 ते थींदड़ सुभाणे वारी ज़िमनी चूंड जे हवाले सां तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। तफ़सीलनि खां आगाह कजो। जी NA 205 घोटकी वारे तक ते सुभाणे चूंड थी रही आहे। 290 पोलिंग स्टेशन्स आहिनि जेके सभु जो सभु असास आहिनि। अॼु गवर्नमेंट डिग्री कॉलेज जी घोटकी में चूंड अमले खे सामान ॾेई करे पाक आर्मी, रेंजर ऐं पुलिस जी निगरानी में पोलिंग स्टेशन मोकिलियो वियो आहे। हिन तक ते पीपुल्स पार्टी जे मोहम्मद बख्श महर ऐं आज़ाद उम्मीदवार मरूम अली महर जे पुटु अहमद अली महर जे विच में मुक़ाबिलो आहे। ऐं हिन वक़्तु गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में इलेक्शन कमीशन तरफ़ां जेको अमलो आहे उन्हनि खे जेको चूंडनि जे हवाले सां सामान ॾेई करे उमाणे पियो वञे। जी वॾी महिरबानी अलाहवर आयो बुज़दार तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।